हैदराबाद के शाही बाज़ार वारे इलाइक़े में घर अंदर सिलेंडर लीक थियण सबब ज़ोरदार धमाको। औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत 7 खां वधीक गर्भवती ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। वधीक तफ़सील वठूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडियो खां। जी GM ॿुधाइजो छा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, हैदराबाद में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। हैदराबाद के शाही बाज़ार वारे इलाइक़े सोनार गली वेझो घर अंदर सिलेंडर धमाको थियो है, जंहिंजे नतीजे में 7 खां वधीक गर्भवती सड़ी ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ोरदार धमाके के नतीजे में 30 वरियनि जी लुबना ज़ाल मोहम्मद अली, 22 वरियनि जी आशा ज़ाल अज़ीम, 24 वरियनि जो ख़ुद अज़ीम पुट अज़ीज़, 25 वरियनि जो राहिल पुट अनवर, 4 वरियनि जो मुहाम धी, 4 वरियनि जी मुहाम धीअ मोहम्मद अली, 2 वरियनि जी मुक़दस धी मोहम्मद अली ऐं 50 वरियनि जी अज़ीम जी वालदा ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जितां ज़ख़्मियुनि में लुबना ऐं आशा जी हालत इंतहाई ॻणती जोगी ॿुधाई पई वई, जिन खे कराची अस्पताल रेफर कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त हीउ जेको गर्भवती हुया, ख़ानदान हुयो, हीउ 2 ॾींहं अॻु हिन घर में शिफ्ट थिया हुया। ॿुधायो पियो वञे त घर में सिलेंडर रखियलु हुयो हिकु, उहो लीक थियण सबबि धमाको थियो, जंहिं सबबि गर्भवती सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि।